जी नाज़रीन, हाज़िर आहियूं नेशनल ऑनलाइन न्यूज़ अलर्ट सां। मिर्ज़ापुर खां अब्दुल ख़ालिक जूनेजो जी रिपोर्ट ॾींदा रहूं त सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी ॿिए ॾींहं बि चूंड तक जे मुख़्तलिफ़ ॻोठनि समेत मधेजी शहर जे मुख़्तलिफ़ मॉलनि जा दौरा कया। मधेजी जे मुख़्तलिफ़ बिरादरनि पारां संदमान में अजाणो तक़रीबूं पिणु रथी वयूं। सखर लाड़काना रोड ते बिरोही बिरादरी जे सिकंदर बिरोही पारां तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें वॾे अंग में शहरनि शिरकत कई। जॾहिं त लबे महिराण वारे इलाइक़े में उस्ताद मोहम्मद बख्श बिरोही पारां तक़रीब रथी वई, जंहिंमें शहरनि दौलत शरनाइन ते स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज दुरानी जो शानदार इस्तक़बाल कयो। ईदगाह मौले में यूनिस मीरानी अब्दुल हई मीरानी पारां डिनर जी दावत कई वई, जंहिंमें पिणु मुख़्तलिफ़ बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। हिन तक़रीबनि दौरान स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज दुरानी खे बोस्के जा पटका पारण सां गॾु आयल महिमाननि खे अजरक ऐं टोपी उॾाए विया। उन खां अॻु शाहिद घुमरो इमामदीन बिरोही उमर जो वॾो मीराणी ऐं ॿियनि पारां पिणु तक़रीबूं मुनक़िद कई वयूं, जिते एडवोकेट सैयद दुरमुहम्मद शाह आगा, असद पठान, जावेद दुरानी, हमज़ा ख़ान दुरानी, मीर यासिर अरफात शाह, सैयद गुल काज़मी, तखार मीरानी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। उन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज दुरानी जो चवणु हो त इशारो वारा यकजहती ॾेखारियो। इन करे जो हिते मां घिटियुनि में जेको घुमियो आहियां हिते ॾाढी हालत ख़राबु आहे। घिटियुनि खे तबाही थियल आहे। हिते पाणी जो मसइलो आहे, नालियुनि जो मसइलो आहे, ड्रेनेज जो मसइलो आहे, पाणी पीअण जो मसइलो आहे। इहे सभु मसइला आहिनि। ऐं हमेशह तव्हां ॾिठो पाकिस्तान पीपुल्स पार्टी मधेजी में कमु कराया। इहा हिस्ट्री रही आहे। हिनखे मां चैलेंज थो कयां, कोई बि नथो चैलेंज करे सघे। जेतिरो कमु पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे दौर में थियो आहे मधेजी में कॾहिं बि न थियो आहे। हाणे बि मां तव्हांजो हिकिड़ो आरो प्लांट ॾिनो आहे त जीअं तव्हांखे साफ़ पाणी मिले। इंशाअल्लाह उहो बि 2 ॾींहंनि में तव्हांजे साम्हूं अची वेंदो। जीअं ई बजट पास थी उहो उन्हनि जो कमु शुरू थी वियो आहे। उन खां पोइ मां कोशिशि कई आहे त तव्हांजो शहर ऐं गोल ड्रेनेज हुजे, जेके तव्हांजो हिते पाणी जेको गंदो पाणी आहे जेको तव्हांजे जायुनि खे नुक़सानु थो ॾिए, जेको हिते रोडनि खे तबाही बर्बादी थो करे। ऐं कुझु रोड शहर में अंदरि ठहियल आहिनि, कुझु रोड जीअं तव्हां हिते ॿाहिरि वेठा आहियो हिते ऊंधे बि नज़र अचे। तो मुंहिंजो मक़सदु अचण जो बि इहो ई त मां हिकु हिकु शइ चेक कयां। इहा शइ मां पंहिंजे चेयरमैन खे रिपोर्ट कंदुमि। मालिक उहो आहे पार्टी जो। चेयरमैन खे ॿुधाईंदुमि त हे हाल आहे मधेजी जो। हिते महिरबानी करे असांखे उहो माण्हू ॾियो जेको हितां कमु करे ऐं हितां जो डोकर आहे त असां सही रिपोर्ट ठाहे ग़लति कॾहिं बि कमु न कंदा आहियूं। हमेशह पार्टी जे लाइ सॼो कमु कयो आहे। ऐं तव्हां सभु पीपुल्स पार्टी जा आहियो, तव्हां हमेशह पीपुल्स पार्टी खे वोट कयो आहे। मोहतरमा शहीद हितां लंघंदी चवंदी मधेजी मुंहिंजो शहर आहे। तव्हांखे यादि हूंदो आख़िरी तक़रीर बि कई हिते जे मधेजी में कई आहे आख़िरी तक़रीर। उन खां पोइ हुनजी शहादत नसीब थी। त इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि नेचुरली तव्हांजा कम न थींदा, तव्हां दिलि बर्दाश्त थींदव ज़रूरु ॿिए पासे ॾे वेंदव। त इहो असां चाहियूं त तव्हां यकजहती कयो, तव्हां पंहिंजे दोस्तनि सां बि मिलो, उन्हनि खे बि घुरायो पाण वटि, उन्हनि खे बि सम्झायो। हिते तव्हांजो पंहिंजे घर में अथव दुरमुहम्मद शाह साहब, हुन सां कम्युनिकेशन कयो ऐं हालात बहितर कयो। इहो हुजे तव्हां भली ॿुधाए सघो था। तव्हांजी वॾी महिरबानी। जीअं